सापिर सादा 10,000 पुरान साईं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी सिंध जी लतीफ़ भाई बोली हाज़िर आहिनि ख़िदमत जे प्रोग्राम सां गॾु। जीअं त सभ खां पहिरियां मां तव्हां दोस्तनि खे जेके रमज़ान शरीफ़ में असांखे मुकमल सपोर्ट कयो उन्हनि जो निहायती शुक्रगुज़ार आहियां। ऐं जीअं अॼोके हिन प्रोग्राम लाइ सऊदी अरब खां असांखे 10,000 रुपया अमानत मोकिली आहे, उनजे लाइ बि थोराइतो आहे। रब पाक उन सभिनी भाइरनि खे अजर अज़ीम अता फरमाए, जिते हुजनि शादो आबाद हुजनि, हमेशह असांजी दुआ उन्हनि सां गॾु आहे। छो त जेतिरी ख़िदमत उन्हनि कई आहे रतरे शहर वासियुनि जी मां नथो सम्झां त कंहिं बि शख़्स कई हूंदी। चवंदासीं छा कढियो अथव राशन में? साईं राशन में 5 किलो अटो कढियो आहे साईं, ऐं 5 किलो चांवर, किलो गिह, किलो खंड ऐं चांहि जी दॿी। चांहि जी दॿी टोटल बिल थियो आहे, अल्लाह थोरो मथे कयोसीं, टोटल बिल थियो आहे हिकु राशन बैग जो 2,020 रुपया, टोटल 10,100 उन में आयो छा आहे? ही अटो 5 किलो, 5 किलो चांवर, किलो गिह जी थैली, किलो खंड, चांहि जी पत्ती। माशाल्लाह माशाल्लाह, ईद जो सॼो राशन थी आहे तव्हांखे। 5 1 2 3 4 ही 5 राशन, टोटल अमाउंट ही 10,100 जेको रखियो आहे असां सफ़ेद पोश घराणनि जे लाइ। छाकाणि त जेतिरी असां वीडियो ते असां प्रोग्राम ख़िदमत ग़रीबनि मिसकिननि जी कई आहे, ओतिरो ई सफ़ेद पोश घराणनि जो बि हक़ आहे। तव्हांखे असांजा प्रोग्राम हिन रमज़ान शरीफ़ समूरे महीने में कीअं लॻा, पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। जिते हुजो, शाद हुजो, आबाद हुजो। ऐं हा, रमज़ान शरीफ़ सभी रोज़नि जी मुबारकूं, तरावीह जूं मुबारकूं, ईद जूं मुबारकूं।